साईं मुंहिंजो वॾो भाउ आहे जेको सऊदी अरब में रहंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं उनजे ॿारनि जी तबियत ख़राबु थींदी आहे। मां उनखे मोटरसाइकिल ते डॉक्टर वटि खणी वेंदो आहियां। साईं ॿुधाइजो त इहो जाइज़ आहे नाजाइज़ आहे? बाबा ॾिसो, हिकिड़ी मजबूरी आहे, परेशानी आहे, मोटरसाइकिल आहे, ठीकु आहे। हाणे का एमरजेंसी थी वई आहे, घर में ॿियो को माण्हू कोन्हे को, त पोइ उहो जेको अदो चए थो त मां पंहिंजी भाॼाई खे खणंदो त पाण अॻियां वेह त विच में ॿियो को छोकिरो विहारे मजबूरन, उन औरत खे पंहिंजे पोयां न विहारे। ॻाल्हि सम्झो चङी तरह। असां वटि खोड़ अहिड़ी क़ौमूं आहिनि। हाणे जेकॾहिं कंहिं क़ौम जो नालो वठंदासीं न, पोइ चवंदा हुआ ॾिसो न मुला असांखे टारगेट कयो। खोड़ अहिड़ी क़ौमूं आहिनि जेके बिल्कुलु इन शइ जो ख़्यालु न कंदा आहिनि। हराम नाजाइज़ कमु आहे। ख़ुदारा इन शइ खां पंहिंजो पाण खे बचायो। औरत आहे यार, भाॼाई आहे त पोइ वरी छा आहे। विच में आहे जेकॾहिं का एमरजेंसी आहे, विच में ॿारु विहारियो, उहो ॿारु वेठो हुजे, हुन अधी खे ॿाहिरे पासे न करे विहारियो। हाणे तव्हां वटि ॿी का सवारी न आहे, कोई एमरजेंसी मामिलो आहे, बाक़ी अॻियां वेठो हुजे, पोयां हुनजी भाॼाई वेठी हुजे, भाभी वेठी हुजे, इहो मुनासिब नाजाइज़ आहे।